नाज़रीन, शिकारपुर खां आगा तारिक पठान जी रिपोर्ट ऐं असां शेयर कंदा हलूं त डिप्टी कमिश्नर शिकारपुर काशिफ़ नबी खोड़ो जी सिदारत में DPCR जी गरजाणी थी गुज़री। गरजाणीअ में ब्रीफिंग ॾींदे फोकल पर्सन डॉक्टर अतर अली शाह ॿुधायो त 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं 12 ॾींहं ते मुश्तमिल ओडी यानी कि मीज़ल्स मुहिम जो आगाज़ कयो वेंदो, जंहिं तहत 1 साल खां 15 सालनि जे 5,30,752 ॿारनि खे ओडीअ जा टुका लॻाया वेंदा, जंहिं लाइ 364 टीमूं तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि। गरजाणीअ सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर शिकारपुर काशिफ़ नबी खोड़ो चयो त उन उमिरि जा अक्सर ॿार स्कूलनि में हूंदा आहिनि, उन करे तालीम खाते जे ऑफिसरनि खे ब्रीफिंग ॾिनी वञे त जीअं हिन 12 ॾींहंनि ते मुश्तमिल मुहिम खे कामयाबु करे सघिजे। डिप्टी कमिश्नर शिकारपुर चयो त सरसो हर दफ़े मैन पावर ॾियण जो वाइदो करे थी, पर मुहिम दौरान ग़ाइब थी वञे थी। हिन चयो त सरसो जी अहिड़ी रिवश ते खेनि वार्निंग थो ॾियां त क़ौमी मुहिम इंतिज़ामिया सां ताउन कनि, ॿी सूरत में सदन ख़िलाफ़ चीफ सेक्रेटरीअ खे रिपोर्ट मोकिलींदुसि। डिप्टी कमिश्नर शिकारपुर काशिफ़ नबी खोड़ो चयो त मुहिम जे माइक्रो प्लान खे जल्द अज जल्द मुकमल कयो वञे ऐं ट्रेनिंग बि जल्द करायूं वञनि। गरजाणीअ में DSO डॉक्टर आशिक़ शेख, तालीम खाते जे ऑफिसरनि, PPSR, पुलिस ऐं उलमा शिरकत कई।